केतिरे अरसे खां कटनि पिया? कटनि त हींअर त 7-8 ॾींहं थिया। तुंहिंजे हथ ख़राब लॻा तूं कटे थो न? केरु? तूं असीं कोन कढियो। तूं कीअं थो कटे? तूं कल्ह असां तुंहिंजा फोटो ॾिठा कटंदे किथे? मथे मथे ॾिठा आहिनि त भले ॾिसी अचो नी। न न हू कटण वारा वञनि पिया। तो खाइण वारो आहीं? केरु? हा खाइण वारो ॻाल्हि सिधी कर। असीं खणूं पिया न। केरु ठीको कंहिंजो आहे? हिन छा नालो खाड़क कोन्हे हुनजो नालो अलाए कहिड़ो। खणी वञनि किथां था? ही डैम में हलंदो। कहिड़े डेम में? ही कोन लाखे वंडी डेली घणियूं गाॾियूं निकिरंदियूं? हितां खां 5-6 निकिरंदियूं। 5-6? केतिरे अरसे खां टाइम खां कढनि पिया? 6-7 ॾींहं। 6-7 ॾींहं थिया? उन खां पहिरीं कोन ॾिनो। हा घणी फी गाॾी ते घणी ॾियनि था पैसा? पैसा 800 रुपया। 800 रुपया? जबर ॻोठ वारो नी? ॻोठ वारो चवंदो भले कटो? ॻोठ वारो त कोन चयो पियो कटो। हा ॿियो मने वांगुरु कोन कयो? अच्छा अञा केतिरियूं गाॾियूं खपंदियूं? 40-50 गाॾी खपंदियूं। 40-50? ऐं अंदरि गाॾियूं अंदरि था कयो वञनि या? हा मथे अञा अंदरि पुठियां गाॾियूं बीठियूं आहिनि? पुठियां घणा निकिरी वेंदियूं। हा 2 गाॾियूं निकिरी वेंदियूं। डेली 2 थियूं निकिरनि? अच्छा हू अमरा वञे पई आहे? कहिड़ो? ओ जी ॾिसो था असां हिन वक़्तु हुन साइड ते पहुता आहियूं जिथे जिथे नंगर परकर जे कानून जबल मां पत्थर कटियो पियो वञे। असां मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदा हिते जॾहिं पहुतासीं त असांखे ॾिसी जॾहिं असां मोबाइल वग़ैरह कढिया त गाॾियूं ऐं जेके मज़दूर हुआ भॼी विया। आख़िर में हिकिड़े ॻोठाणे सां असांजी ॻाल्हि ॿोल थी उन ॿुधायो त हिते गुज़िरियल कुझु अरसे खां इहे पत्थर कटियो पियो वञे ऐं हिते जो को डैम जो ठेकेदार आहे खाड़क नालो शायदि असांखे हुन कोन ॿुधायो त उहो हितां जबर पत्थर कटे मुख़्तलिफ़ डैमनि पियो लॻाए। हीउ चयो त हीउ जेको सिलसिलो आहे सिर्फ़ु हिन पूरे कारूंझर में पकड़ियल आहे। हेॾियूं वॾियूं जेके साइट्स आहिनि मुख़्तलिफ़ साइट्स आहिनि। हिकिड़ी साइड कोन्हे हीउ मुंहिंजो दोस्त ॾेखारियो त मुख़्तलिफ़ जॻहनि तां हीउ जेके पत्थर कटाई करे इहे मुख़्तलिफ़ डैमनि में लॻाया था वञनि। जी ही पत्थर ॾिसो था हिकिड़ी ॿी साइट जिते असां पहुता आहियूं ॻोठ लाखे जे वांडियो में जितां मज़दूर कमु पे गया उहो भॼी विया। ठेकेदार जो असां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई। ठेकेदार हितां माना लापता थी भॼी वियो हुयो। केतिरे अरसे खां कटनि पिया? कहिड़े टाइम खां? पत्थर? हा पत्थर कटनि पिया केतिरा ॾींहं थी विया कटनि पिया? महीनो ॾेढ थी वियो। महीनो ॾेढ थी वियो आहे? कटे केरु थो? इहो कोली कटनि। कोली कटे वञनि खणी किथां था वञनि? इहो डैम ते खणी। कहिड़े डैम ते? हिन डैम ते। इहो कहिड़ो डैम नालो छा आहे? लाखे जो वांडियो। हीउ ॻोठ कहिड़ो आहे? ॻोठ ही लाखे जो वांडियो। ऐं अवां हिते ॻोठ में रहो था? अव्हांखे ॿुधायोसीं न कटूं पिया छा कुझु कोन कयो अथनि हिननि जे कटण वारा खाइण वारा? इहो असांखे चयो पई। छा चवनि तव्हांखे? असांखे चयो असीं पत्थर खणी वञूं। असांखे मज़दूरनि ते लॻाड़िया। पोइ अव्हांखे कढिया छो? पोइ अव्हांखे छो कढिया? असांखे मज़दूरी ॾियनि पिया पोइ कढनि पिया। अच्छा अव्हां मने कोन कई आहे त कढो न कढो पत्थर हिते जी क़ीमती शइ छा आहे? असीं कोन चयो सरकारी कढी ऐं डैम बंदि आहिनि। सरकार त चयो ई कोन्हे कढण जो हिते जो। सरकारी अलाए चयो उहो त वॾे खे ख़बर हूंदी। वॾो केरु आहे? इहो कोन्हे हिकिड़ो हसन खाड़क? हा खाड़क कढे वियो? हा हिकिड़ो हसन खाड़क। हा ऐं ॿियो खणनि ई थो भट्टी। भट्टी कहिड़ो? हसन भट्टी। हसन भट्टी खणे थो? हल ठीकु आहे। जी असां पहिरीं हुआसीं जितां जबल मां पत्थर कढियो पियो हिन वक़्तु उते जिते पत्थर कटे हिते लॻायो पियो वञे। बेसिकली हिन जेके गवर्नमेंट पैसो ॾींदी आहे हिननि खे कॉन्ट्रेक्टर खे उहो इन लाइ ॾींदी आहे त ॿिए हंधा पत्थर अरेंज करे उहो डैम में लॻाइनि लेकिन पैसो बचाइण जे लाइ कारूंझर जबल जो पत्थर कटे ऐं हुनजो क़तल करे हिते पत्थर लॻायो थो वञे। हाणे अख़्तियारनि जे हथ में त हू अख़्तियारियूं हिनखे अहिड़े अमल खे कीअं थियूं रोकनि?